अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असां चैनल ते खुशामदीद। मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी जामशोरो जेका सिंध जी तमाम बेहतरीन यूनिवर्सिटियुनि में शामिल थिए थी, उन पारां अंडर ग्रेजुएट एडमिशन 2024-25 अनाउंस कयूं वयूं आहिनि। अचो त फर्दर डिटेल ॾिसूं था त जेके अंडर ग्रेजुएट में कहिड़ा कहिड़ा प्रोग्राम्स आहिनि, इन्हनि जूं डेडलाइंस छा आहिनि, इन्हनि जी एंट्री टेस्ट जी डेट छा आहे। त मज़ीद इन डिटेल इन वीडियो में ॾिसंदासीं, त एंड ताईं वीडियो ॾिसंदा। मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी पारां 2024-25 जो एडमिशन्स अनाउंस थी चुकिया आहिनि, जंहिंमें डिफरेंट बीई प्रोग्राम्स आहिनि, बीएस प्रोग्राम्स आहिनि ऐं डिफरेंट बैचलर्स जा प्रोग्राम्स आहिनि। जीअं तव्हां ही बीई प्रोग्राम्स में बायोमेडिकल इंजीनियरिंग, केमिकल इंजीनियरिंग, सिविल इंजीनियरिंग, कंप्यूटर सिस्टम इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, एनवायरमेंटल इंजीनियरिंग, इंडस्ट्रियल इंजीनियरिंग एंड मैनेजमेंट, मैकेनिकल इंजीनियरिंग ॾिसो पिया, ईअं ॿिया खोड़ सारा जेके इंजीनियरिंग जा डिपार्टमेंट आहिनि। उन खां अलावा बीएस आहिनि, जीअं बीएस एनवायरमेंटल साइंस आहे, बीएस कंप्यूटर साइंस आहे, बीएस मैथमेटिक्स आहे। उन सां गॾोगॾु बैचलर ऑफ आर्किटेक्चर आहे, बीबीए आहे, बैचलर ऑफ सिटी एंड रीजनल प्लानिंग आहे, बैचलर ऑफ स्टडीज़ इन इंग्लिश आहे, बीटेक आहे, सिविल, बीटेक मैकेनिकल, बीटेक इलेक्ट्रिकल आहे। उन सां गॾोगॾु मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी जो खैरपुर में कैंपस आहे। उन में सिविल इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, मैकेनिकल इंजीनियरिंग, पेट्रोलियम एंड नेचुरल गैस इंजीनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग, सॉफ्टवेयर इंजीनियरिंग एंड बीएस मैथमेटिक्स जा डिपार्टमेंट्स आहिनि। इन्हनि में जेको आहे एडमिशन्स अनाउंस थी चुकिया आहिनि। हाणे इन्हनि जो फर्दर ॾिसूं था। रजिस्ट्रेशन तव्हांखे ऑनलाइन इन जी करणु पवंदी। ugadmissions.mute.edu.pk ते वञी तव्हां ऑनलाइन अप्लाई कंदा। रजिस्ट्रेशन जेका ओपन थींदी उहा 15 अप्रैल ते ओपन थींदी। तव्हां 15 अप्रैल खां पंहिंजो ऑनलाइन फॉर्म फिल करे सघंदा ऐं 10 मई ताईं इहा रजिस्ट्रेशन हलंदी। उन सां गॾोगॾु जेका प्री एंट्री टेस्ट थींदी उहा लास्ट वीक ऑफ जून खां तव्हांजी स्टार्ट थींदी। तव्हां वटि 2-3 मंथ आहिनि, तव्हां सुठी तयारी करे सघो था। हाणे एलिजिबिलिटी क्राइटेरिया डिस्कस कयूं त जेके कैंडिडेट आहिनि उहो एटलीस्ट 60% मार्क्स हुननि जो HSC पार्ट 1 में। तव्हां फर्स्ट ईयर जी तव्हांजी कल रिज़ल्ट आई आहे, तव्हांजी अगरि 60% मार्क्स आहिनि त तव्हां अप्लाई करे सघो था। उन सां गॾोगॾु 2021 ताईं जिन्हनि जी बि इंटरमीडिएट थियल आहे 60% सां, उहे अप्लाई करे सघनि था। ऐं जेके बीटेक लाइ अप्लाई कंदा, सिविल, इलेक्ट्रिकल, मैकेनिकल, उन्हनि जो अगरि 50% आहे HSC पार्ट 2, या जेका हू डिप्लोमा कंदा आहिनि एसोसिएट इंजीनियर जी, उन में अगरि उन्हनि जो 50% आहे त उहे एलिजिबल आहिनि अप्लाई करण जा। त उमेद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी पारां एडमिशन्स 2024-25 अनाउंस थी चुकी आहिनि। मज़ीद इन इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।